सॼी सिंध जियां पुलड़ी शाहरी में भी करबला के शहीदन की याद में मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस बरामद करण जो सिलसिलो जारी है। तफ़सील ॾिसूं था अली हसन रिंद जी हिन रिपोर्ट में। पूरे मुल्क जियां हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जी नगरी में पुण या हुसैन जूं सदाऊं बुलंद आहिनि। मरकज़ी इमाम बारगाह ज़ैनबिया दरगाह बुलड़ी शाह करीम ऐं आस पास में मजलसन ऐं अज़ादारियुनि जो सिलसिलो वॾे अरूज ते जारी आहे। बुलड़ी शाह करीम में थींदड़ मजलसन ऐं अज़ादारियुनि में दरगाह शाह करीम जो क़ाइम मक़ाम गादी नशीन सैयद असद अली शाह काज़मी ऐं सवें मोमिन वॾे अंग में शिरकत कई। मजलसन ऐं अज़ादारियुनि में शिरकत कंदड़नि हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि साथियुनि जे अज़ीम क़ुर्बानी ते रोशनी विधी। इमाम हुसैन अलैहिस्सलाम असांखे इहो पैगाम ॾिनो आहे, दर्स ॾिनो आहे अमन जो, मुहबत जो ऐं अख़लाक़ जो, जेको जारी व सारी आहे। ऐं जेका हीअ इमाम जी यादि आहे हक़ीक़त में नबी जी यादि आहे ऐं ख़ुदा जी यादि आहे। ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजी काइनात ख़ुदा जी दरबार में सभु कुझु क़ुर्बान करे नाने जो दीन बचाए असांखे इहो दर्स ॾिनो आहे त असां हक़ जी राह ते हलूं। इंसान खे इंसान त सिखाई आहे, जेके पंहिंजे दीन तां सॼो क़ुर्बान थी हलिया। इंसान खे इहो सबक़ु मिलियो। जेके इंसान आहिनि भिचाई साईं बि सबक़ु ॾिनो आहे इंसान ते थियो त हिन पंहिंजो दीन खे सचो कयो। मौला हुसैन जी क़ुर्बानी हिकु लाज़वाल क़ुर्बानी आहे इंसानियत लाइ, आलम इंसान लाइ। हुसैन खे मञण लाइ, हुसैन जी मोहब्बत या हुसैन जो गम करण लाइ सिर्फ़ु मुस्लमान हुजण जो ज़रूरी न आहे, छो त इस्लाम आलम इस्लाम खां इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी इंसानियत लाइ क़ुर्बानी आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम मदीने खां करबला ॾांहुं जॾहिं आया आहिनि त इहो मेन कमु मौला हुसैन जो इमर अल महरूफ़ व नई अल मुनकर बुराइनि खे रोकण जे लाइ ऐं नेकी खे वधीक आम करण जे लाइ मौला उतां निकिता आहिनि। मौला हुसैन अलैहिस्सलाम मोहसिन इंसानियत निजास। मुहर्रम अल हराम जे मौक़े ते बुलड़ी शाह करीम में सिक्योरिटी जा इंतज़ाम अणपूरा आहिनि। हिते जे शहरियुनि SSP टंडो मोहम्मद ख़ान खां फुल प्रूफ सिक्योरिटी फ़राहम करण जो मुतालबो कयो आहे। जॾहिं त बुलड़ी शाह करीम में थींदड़ मजलसन अज़ादारियुनि जलूस जो सिलसिलो 10 मुहर्रम अल हराम ताईं जारी रहंदियूं। कैमरामैन बरकत अली रिंद सां गॾु अली हसन रिंद, आवाज़ न्यूज़, बुलड़ी शाह करीम।